अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो चैनल सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तों हिन वीडियो जो टाइटल आहे ज़िंदगी ख़ूबसूरत आहे। हिन वीडियो में अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेकॾहिं तव्हां वीडियो आख़िर ताईं ॾिठी त तव्हांजे दिलि जो साज़ वॼी वेंदो। वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। ज़िंदगी खां रुठल माण्हू जी निशानी कहिड़ी हूंदी आहे? ज़िंदगी मां नाख़ुशि शिकायतुनि जे ढेर ते बीठल माण्हू खे कहिड़ी चीज़ इत्मीनान ॾेई थी सघे? छा तव्हां कॾहिं माण्हुनि खां ही ॿुधो आहे ज़िंदगी बोझ आहे, ज़िंदगी फज़ूल आहे, ज़िंदगी मुश्किल आहे, ज़िंदगी इंसाफ़ न पई करे? जेकॾहिं तव्हां बि अहिड़नि माण्हुनि सां गॾु रहो था त तव्हां बि शायदि इन माहौल जो हिसो थी विया हुजो त ज़िंदगी अज़ाब आहे, ज़िंदगी मां उमेदूं ख़तमु थी वियूं आहिनि, ज़िंदगी वफ़ा न कई, असां जेको सोचियो हुयो उहो न थियो। ठीकु आहे, ज़िंदगी मुश्किल आहे मञूं था। हर माण्हू जा हालात ऐं नसीब हिकु जहिड़ा न हूंदा आहिनि। हर माण्हू जूं सलाहियतूं, ख़ूबियूं, माहौल, हादसा, परेशानियूं, मौक़ा ऐं हालात मुख़्तलिफ़ आहिनि। दोस्तो तव्हां सही था चओ, ज़िंदगी कंहिंखे छा ॾींदी आहे? दोस्तो ज़िंदगी मुश्किल हुजण सां गॾु ख़ूबसूरत बि त आहे। हिन खे ख़ूबसूरत रहण ॾियो, ख़ूबसूरत तरीक़े सां गुज़ारियो, हिन जी ख़ूबसूरती ॻोल्हियो। ख़ूबसूरती ॻोल्हण सां मुश्किलां घटिजी वञनि थियूं, शुक्र करण सां शिकायतुनि जा पहाड़ भूरा भूरा थी था वञनि। ज़िंदगी ख़ुदा जो हिकु तोहफ़ो आहे। असांखे विरासत में कहिड़ो रंग, कहिड़ा वार, कहिड़ो कद काठ, कहिड़ियूं ख़ूबियूं, कहिड़ियूं ख़ामियूं, कहिड़ियूं बीमारियूं मिलियूं, इहो असांजे वस में न आहे। अलबत्ता ज़िंदगी में जेके असांखे नेमतां मिलियूं आहिनि उन्हनि खे इस्तेमालु कंदे असां ज़िंदगी खे संवारे सघूं था, इहो असांजे वस में आहे। पंहिंजी ख़ूबियुनि, ख़ामियुनि, हादसनि, ॾुखनि सुखनि खे पंहिंजी ताक़त बणायो। ज़िंदगी में नंढा नंढा मक़सद ठाहियो, उन्हनि मक़सदनि ते ज़िंदगी गुज़ारियो। ज़िंदगी जा पहिरियां कपिड़ा असां ॿियनि जे सहारे पायूं था, ज़िंदगी जा आख़िरी कपिड़ा बि असां ॿियनि जे सहारे पायूं था, पर ज़िंदगी ॿियनि जे सहारे नथी गुज़री सघे। तव्हांखे पाण खे अॻिते अचिणो पवंदो। तूं चवीं थो ज़िंदगी मुश्किल आहे, छा तुंहिंजा हथ कपियल आहिनि? छा तुंहिंजा पेर न आहिनि, अखियूं न आहिनि, या तूं हॉस्पिटल जे ICU वार्ड में आहीं? न बाबा न, सही सलामत ज़िंदा आहीं, त पोइ एतिरी नाशुक्री छो? ज़िंदगी जे स्टेडियम में तमाशाई बणजण खां बहितर आहे खिलाड़ी थी वञो। ज़रूरु तव्हांखे हिते मुख़ालिफ़ खिलाड़ी मिलंदा, मुख़ालिफ़ तमाशाई मिलंदा, मुख़ालिफ़ अंपायर मिलंदा, हितां जा क़ानून बि तव्हांखे मुख़ालिफ़ मिलंदा। वरी बि ही रांदि दिलचस्प ऐं ख़ूबसूरत आहे। तव्हां हिकु चकर मैदान में लही खेॾणु शुरू कयो, तव्हांखे ख़बर पवंदी ख़ुदा जे हर वाक़िए, हर इम्तिहान जो हिकु मक़सदु हुयो आहे जंहिंखे असां सम्झी न सघिया आहियूं। असां शोर कयूं था, नाउमीद थी था वञूं, रांदि खे अध में छॾे भॼी था वञूं, त पोइ मक़सद कीअं पूरा थींदा? यकीन करियो, तव्हांजा मक़सद ऐं मनसूबा पूरा थी विया त हर शिकायत दूर थी वेंदी, ज़िंदगी ख़ूबसूरत थी वेंदी। ज़िंदगी ख़ूबसूरत आहे। दोस्तों तव्हां वीडियो खे आख़िर ताईं ॾिठो आहे, जंहिंजो मतिलबु ही ॻाल्हियूं दिलि ते लॻियूं आहिनि तव्हांखे। अलाह का दुआ आहे तव्हांजो हर मक़सदु ऐं मनसूबो पूरो थी वञे। वीडियो खे लाइक तव्हां करे छॾियो हूंदो। जेकॾहिं हिन चैनल ते पहिरें चकर आया आहियो, चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। असां दिलचस्प मालूमात ॾींदा रहंदा आहियूं। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।